जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं दरगाह हज़रत मियाँ मोहम्मद शाह कलहड़ो। हीअ दरगाह कंबर शरीफ़ खां 10 किलोमीटर जे पंध ते आहे ऐं हीअ दरगाह ॾींहों ॾींहुं ज़बून हाल थींदी वञे पई। हिन दरगाह ते कंहिं बि सरकारी ऐं सियासी समाजी अॻुवान जो तवजो न आहे ऐं औक़ाफ़ खाते बि हिन खे मुकमल तौर ते विसारे छॾियो आहे ऐं हीअ दरगाह ॾींहुं ब ॾींहुं ज़बून हाल थींदी वञे पई। अचो त हितां जे फ़ुक़रा सां ऐं अक़ीदतमंदनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे दरगाह जे बारे में। जेके बि तारीख़ी माॻ आहिनि, ख़ासि तौर ते जेके कवड़ा कबीले जा तारीख़ी माॻ आहिनि, उहे ॾींहों ॾींहुं ज़बून थींदा वेंदा ऐं उन पासे गवर्नमेंट जो को बि तवजो न आहे। उनजे बारे में तव्हां छा चओ था? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं सभ खां पहिरें अल्लाह ताला जो शुक्रिया अदा कंदुसि जंहिं असांखे मुस्लमान कबीले में ऐं कलहोड़ा कबीले में पैदा कयो आहे। आउं अकबर अली अब्बासी फ्राम टंडोला यार, वाइस प्रेसिडेंट अंजुमन इत्तेहाद अब्बासिया सूबे सिंध। ऐं इहो चवणु थो चाहियां त गवर्नमेंट खे अपील ऐं गुज़ारिश ऐं नवाज़िश ऐं दरख़्वास्त में इहो चवणु थो चाहियां त असांजा जेके बि वॾा आहिनि, मियाँ शान मोहम्मद आहे ऐं मियाँ आदम शाह आहे, मियाँ यार महमूद आहे, मियाँ नसीर आहे, मियाँ ग़ुलाम शाह, हिस्ट्री आहे, तारीख़ आहे कलहोड़नि जी। उन करे असां हिननि में जॾहिं वञूं था असांखे ॾाढो ॾुख थो थिए ऐं असां परेशान था थियूं त असांजे वॾनि जो दरगाह जो इहो हाल आहे। गवर्नमेंट खे वरी अपील थो करियां त बराए करम पंहिंजो दरगाहनि जी मरम्मत कनि ऐं साल संभाल रहनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। ऐं दरगाह जो गादी नशीन केरु आहे हिन वक़्तु? साईं हिन वक़्तु फ़क़ीर इमाम बख़्श मीरानी आज़मी। अच्छा अच्छा। कॾहिं में उर्स लॻंदो आहे हिन ते? हे साईं पंहिंजो 16 डिसंबर। 16 डिसंबर ते सालाना लॻंदो आहे? जी जी साईं। अच्छा, हिते को औक़ाफ़ खातो या सिंध गवर्नमेंट तरफ़ां के मरम्मत जे लाइ? न साईं, बसि इहो जेको हाणे जेको तव्हां बोर्ड ॿाहिरि पढ़ियो इन टाइम में बसि इहो मीर अब्दुल्ला बलोच करायो, वरी ॿिए कंहिं बि फंड न ॾिनो आहे, न कंहिं करायो। बाक़ी जेका पंहिंजो हाल आहे ख़िदमत बि कयूं था माण्हुनि जी बि, पंहिंजी पेटी पालण जी बि, सभु कुझु उहे जेका कयूं था बाबा। हिन दरगाह ते पंहिंजे लाइ किथां किथां जा ईंदा आहिनि? घणा ईंदा आहिनि साईं, कोई कराची खां, कोई हैदराबाद खां, कोई लाड़काने खां, कोई ओस पास जा माण्हू ईंदा आहिनि बाबा। अच्छा जी साईं। उमेद हा साईं, हाणे उमेद ज़रूरु अलाह पूरी कंदो। अलाह जे वली ते उमेद करे सघे उन्हनि जी पूरी थियनि थियूं बाबा। कोई अहिड़ी ख़ासि जेका साईं जी हुजे या शालमन जी का हिस्ट्री ॿुधायो? हिस्ट्री मियाँ जी साईं जो वली आहे जेके पंहिंजो शहादत 2 सैयदनि ते सिर ॾेई। केतिरा माण्हू साईं चवंदा आहिनि वली कीअं मियाँ गवर्नर हो फिलहाल बाबा कुझु बि, पर फ़क़ीर त हुयो, उन वलियत हुई न। पुराणे दौर में तव्हां पंहिंजो इंसाफ़ कयो, हवाई जहाज़नि बि कंहिं बादशाह कंहिंखे वेलो खणी न ॾिनो आहे, पर हे घोड़नि ते चढ़ी पैदल हली बि चवंदा हुआ कंहिं वटि अनु खाइण कांइ जेको चवंदो मां वटि अॼु ॾिना बाबा सुभाणे तोखे ॾींदा, उनखे ॾींदा जिन वटि न हूंदो। पोइ हिकिड़े माण्हू मञे त बराबरि इहा वलियत आहे। मतिलबु हिते बादशाहनि खे जवाज़ आहिनि, कंहिंखां वेलो न पुछंदो, घर जे पासे में को न पुछनि कंहिंखां। पोइ तॾहिं हिन ॻाल्हि खे मञूं, कंहिं ॻाल्हि खे। हाणे केतिरा माण्हू आहिनि जेके न बि मञनि था। जी साईं। मियां अज़हर अली भाई साहिबु, तव्हां इहो असांखे ॿुधायो त सिंध जे अंदरि जेके बि तारीख़ी माॻ आहिनि ऐं कोट आहिनि, क़िला आहिनि, उन वक़्त जा जेके कलहोड़ा दौर में ठहिया हुआ, उहे ॾींहों ॾींहुं ज़बून थींदा वञनि था पिया ऐं उन तरफ़ सरकार जो को बि तवजो न आहे, औक़ाफ़ खाते जो को बि तवजो न आहे। असांखे दरगाहूं ॾिसी करे तमामु घणो ॾुख थिए थो पियो। उन जी तरफ़ उन तवजो न आहे। उनजे बारे में तव्हां छा चवणु चाहियो था? साईं, औक़ाफ़ खाते जे हवाले ई दरगाहनि ते कमु नथो करायो वञे। जॾहिं त असां बिरादरी खे बि इहो सोचणु घुरिजे त असां पंहिंजी दरगाहुनि खे पाण संभालियूं, उन जी मरम्मत लाइ कमुकार लाइ पंहिंजो जस्तुजू कयूं। पंहिंजी बिरादरी जा ही जेके बि दरगाहूं आहिनि, मियाँ शाल मोहम्मद आहे, मियाँ नसीर मोहम्मद आहे, मियाँ आदम शाह आहे, सरफराज शाह, इन सभिनी ते जेकॾहिं असां हिकिड़ी परगोर लहंदासीं ऐं ही एतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं, गवर्नमेंट खां बि घुर कंदासीं त शायदि इन असांजी दरगाहुनि खे वरी संभालियो वञे ऐं हिननि खे ठाहियो वञे। चयो त सिंध अंदरि जेके बि असांजा कलहोड़ा दौर जा ठहियल मस्जिदियूं आहिनि, कोट आहिनि, क़िला आहिनि ऐं या जेके दरगाहूं आहिनि,
उहो ॾींहों ॾींहों ज़बून थींदियूं वञनि थी पियूं, उन ते को बि माना त औकाफ़ खातो हुजे या सरकार तरफ़ हुजे या सियासी समाजी तंज़ीमां हुजनि, उहे कमु नथियूं कनि पियूं, उनजी छा वजह आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त मां सोच टीवीअ जो शुक्रगुज़ार आहियां जो अॼु हिकु तरीक़े सां या कहिड़े बि हिसाब सां हिते तशरीफ़ खणी आया आहिनि ऐं असांखां मौक़िफ़ था पुछनि। जीअं त साईं दरगाहुनि जो जेको सिलसिलो आहे हाणे ॾाढे आदमशाह खां वठूं था, ॾाढे आदमशाह ते बि को अहिड़ो कमु कोन थो थिए। मस्जिद उते जेका आहे उन जे लाइ पैसा मंज़ूर बि थिया, मगर ठेकेदारी अध में आहे। ऐं असांजा जेके बि आहिनि, मियाँ शाल मोहम्मद हुजे, मियाँ यार मोहम्मद हुजे, मियाँ नसीर मोहम्मद हुजे, कहिड़ियूं बि दरगाहूं आहिनि, उन्हनि जो किथे बि कोन कमु थो थिए। छाकाणि जो कंहिंजी बि तवजह एॾे असांजे बिरादरी जे हिसाब सां या कंहिं हिसाब सां हाणे उन्हनि ते जेके बि आहिनि ॿिया था मुतवली छॾाइनि, असांजा मुतवली बि कोन था उते थियनि, त को उते जेको आहे उन्हनि जी सार संभाल लाइ जेको आहे सो देखभाल कयूं। असांखे वॾे हिकिड़े ॾुख सां चवणो थो पए त असांजूं जेके तारीख़ी माॻ आहिनि या तारीख़ी मुक़बरा आहिनि, उन्हनि खे ज़बून हालत में ॾिसंदे असांखे तमामु घणो ॾुख थो थिए। छाकाणि जो पहिरियों हिकिड़ो थियो हो असांजो पन्निया कल वारो ऐं लियाकत मंसूर अब्बासी साहब जेको असांजो हिस्टोरिकल फोरम जो चेयरमैन हुयो, मां पाण उते राब्ता सेक्रेटरी हुयुमि। उन्हनि जे दौर में असां तमामु हिकिड़ी कोशिशि कई हुअसीं, असां 3 ॾींहंनि जी वीडियो बि ठाही हुअसीं इन हिसाब सां त इहे ज़बूनी सभिनी खे असां ॾेखारियूं त हीअ जेके माॻ छो था ईअं ख़तमु थींदा वञनि ऐं तारीख़ी माॻ आहिनि, ईअं बि न आहिनि। अॼुकल्ह हुकूमत जे हिसाब सां हिननि ते का बि तवजह कोन थी ॾिनी वञे। थी सघे थो औकाफ़ खाते वारनि खे ख़बर ई कान्हे का त के हिते बि मुक़बरा आहिनि, पर सभिनी खे ख़बर आहे, ॼाणी वाणी जेको आहे सो इग्नोर कयो थो वञे। इन लाइ असांजी गुज़ारिश आहे हुकूमत खे, हुकूमत सिंध खे, औकाफ़ खाते खे त हिननि ते तवजह ॾिनी वञे ऐं असांजे हिननि पंहिंजे इन्हनि जे मुक़बरनि खे तामीर करायो वञे ऐं इन्हनि जी सार संभाल लाइ बि के माण्हू मुक़ररु कया वञनि। महिरबानी, शुक्रिया। तारीख़ी माॻ तमामु ॾींहों ॾींहों ज़बून थींदा वेंदा ऐं उन तरफ़ सरकार जो को बि तवजो न आहे, उनजे बारे में तव्हां छा चवंदा आहियो? साईं, जीअं त असांजे ही कलड़ा कबीले जी पुराणियूं दरगाहूं आहिनि पूरे सिंध में, जिनजी कुझु वक़्तु अॻु मरमत थींदी, बाद मिनिस्ट्रियूं बि आहिनि, इन्हनि जी का बि सार संभाल नथी लधी वञे। जीअं हुकूमत खे पुरज़ोर अपील था कयूं त हींअर सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टीअ जी आहे त हिननि दरगाहुनि ते ख़ासि तौर ते ध्यानु ॾिए त जीअं असांजा हे तारीख़ी माॻ ज़बून हालत में आहिनि, इन्हनि खे नए सिर तामीर कराए वञे, जीअं हिते घुमण फिरण लाइ या दरगाहुनि जी सार संभाल लाइ को मुक़ररु कयो वञे माण्हू। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.